सखर में रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी वफ़ाक़ी खाते नेशनल हाईवेज़ के तरफ़ां सखर टूल प्लाज़ा ते मुबैना तौर बिना जवाज़ टूल टैक्स वठण ख़िलाफ़ शहरनि में ऐं मज़दूरनि यूनियन जे अहदेदारनि सख़्त एहतजाज कियो आहे। हिननि जो चवणु आहे त सखर टूल प्लाज़ा ते मक़ामी गाॾियुनि खां बिना के क़ानूनी जवाज़ जे ॻरो टैक्स वरितो पियो वञे। शहरनि मूजिबि लोकल कार खां 200 रुपया, ट्रैक्टर ट्रॉली खां 500 रुपया, वैन खां 300 रुपया, जॾहिं त वॾियुनि गाॾियुनि खां 800 रुपया ताईं टूल वसूल कयो पियो वञे, जेको सरासर ज़्यादती आहे। हिन इल्ज़ाम हुयो त कुझु अंसर ज़बरदस्ती ऐं गुंडागर्दी ज़रिए रक़म वसूल कनि था। मज़दूर अॻवाननि वफ़ाक़ी हुकूमत ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त अहिड़नि अंसरनि ख़िलाफ़ कानून मूजिबि सख़्त कार्रवाई कई वञे ऐं शहरुनि जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणायो वञे। हिननि चयो त मुसाफ़िरनि ऐं शहरुनि जी हिफ़ाज़त करणु मोटरवे पुलिस जी ज़िम्मेवारियुनि में शामिल आहे, तंहिं करे मामले जो फ़ौरी नोटिस वरितो वञे। शहरुनि पिणु मुतालबो कयो आहे त सखर ऐं रोहिड़ी जे टूल प्लाज़ानि ते शफ़ाफ़ियत आंदी वञे ऐं बिना जवाज़ टैक्स वसूली जो सिलसिलो फ़ौरन बंदि कयो वञे।